नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो जा शहरी चटपटी शयुनि जा हिराक बणियल आहिनि। खिपरो शहर में हिन वक़्तु कचोरी ॾे शहरनि जो वॾो लाड़ो आहे। खिपरो में कचोरी खाइण जो रुझान वधंदो पियो वञे। अक्सर शहरी कचोरी पाण वॾे शौक़ सां खाइनि था, उते दोस्तनि ऐं यारनि खे बि खाराइनि था। शागिर्दनि में नंबर रखियल हुजे थो त अॼु कचोरी खाराइण जो वारो अव्हां जो आहे। अक्सर शहरी ॿियनि चटपटियुनि शयुनि सां गॾु कचोरी पार्सल कराए माइटनि ॾे सूखड़ी करे मोकिलनि था। ख़ासि करे रमज़ान जे महीने में कचोरी ख़ासि आइटम बणियल हुजे थो। हिन वक़्तु दोस्तनि पारां ॾिनल पार्टियुनि तोड़े सालगिरह प्रोग्राम में केक सां गॾु कचोरी न हुजे त पार्टी जो मज़ो ई ख़राब लॻे थो। कचोरी पाण खाओ ऐं दोस्तनि खे खारायो। खिपरो में सईद कचोरी ऐं टीकम खत्री जी कचोरी मशहूर बणियल आहे, जिथे अक्सर करे खाइण वारनि जी रश लॻल हुजे थी। असांजी कचोरी ॾाढी भली है, सुठी वैरायटी है। मीरपुर का मसाला लियाऊं था, कराची का मसाला लियाऊं था। भाई तो एक शइ जो एक नंबर हलाऊं था ऐं गिराकी भी सुठी है। भगवान की मेहरबानी है। 350 रुपये किलो चरकान है, 20 रुपये 3 कचोरे ऐं किथां किथां गिराक आया था। हथों को कराची मीरपुर में ऐं दवाई कंपनी वारा सभु बि आया था। अलॻि केतिरा ई गिराक आया था। असां ॾाढी ख़ुशी थिए थी। असीं ख़ुशि थिया था भाई असांजी कचोरी सुठी है। हर को आहे तारीफ़ करसे। 2-4 गिराक वठी ॿिजा असां खाईंदासीं। चली रही है हिते खिपरे शहर में टॉप ते 40 सालनि जो कारोबार आहे। फादर जे टाइम जो असांखे अॼु 40 साल थिया हिते कारोबार कयूं पिया। मेडिकल वारा ॿिया टिया सभु अचनि था। अलाए किथां किथां माण्हू अचनि था। कराची थी वियो, हैदराबाद थी वियो, मीरपुरखीस थी वियो। माण्हू खाइनि था, ॾाढी तारीफ़ करनि था। ऐं मेडिकल वारनि जा बोस बि अचनि था हिते। खाई ॾाढी हिकिड़ी जॻह वणंदी आहे, उहो 5-5 कचोरियूं खाईंदो आहे। टेस्ट लॻंदो आहे, पोइ असांखे तारीफ़ कंदा त असांखे ख़ुशी थींदी आहे ॾाढी। गरम मसाला आहिनि, ॿिया टिया आहिनि, हिन में धाणा आहिनि, मिर्च, दाल मूंग जी, बाक़ी ॿिया मसाला जाम पवनि था हुनमें। जहिड़ो चाट मसालो आहे हीअ हणनि था, पोइ हुन ते वधीक टेस्ट लॻे थो इंसाननि खे। इहो सही आहे, कचोरी मसाला भली आहे। जो हर हफ़्ते आउं खाइण ईंदो आहियां, टेस्टी आहे, सही आहे। कचोरी मसाला भली आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।